मी छा मां हिते वेही थी सघां? Oh yeah. हाँ हाँ अचो वियो पंहिंजी सीट समझो। महिरबानी तव्हांजी। एक्सक्यूज़ मी छा मां हिन बॉटल मां पानी पी थी सघां? हाँ हाँ पंहिंजी बॉटल समझो। भैया ये नासिक केॾी महिल ईंदी? तो लुट गए, हाँ लुट गए, तो लुट गए हम तेरी मोहब्बत में। ये जीपीएस लगला नासिक केॾी महिल ईंदी किन रेलवे काउंटर आ सभु हितां पुछणो अथव। ऐं उथो ये लोअर सीट वरिती आहे मां सुम्हण जे लाइ। तव्हां उथो ॿियो काॾे वञी करे वियो हे खणो पंहिंजो सामान।